चवंदा कुछ तू असां ने सुर कुछ असां तो ने सुर घेड़ो ही न थींदो के आए तू तबीयत दे बार क्यों कनुए मत कर नबी फरमायो मां दुनिया में मागे रब मोकलियो ही हिन करे आ अन अतलु अल कुरान अजो त तांजो अंदर ठारी वञा जेको कुरान कब्र में भी कम अचे वाशर में सुभान अल्लाह ओसे मोहम्मद वाला कुरान शफाअत कई नबी तुजी जा जन्नत मोहम्मद मुस्तफा शाफे माशर सुभान अल्लाह सदको अनास नाले तो जे ये शफाअत कई जात दे रब जी नजर ना आए हुस्न दे नजर ना आए अल्लाह तुझे सूरत दे नजर ना आए मिल्कत दे नजर ना आए रंग दे नजर ना आए रब जी नजर पानन दे दिल दे सुभान अल्लाह मुझे पैगंबर सदको आए दिल पर नबी जा सरदार सुभान अल्लाह चवे तमाम जो बानो कुरान में कदर न कन लड़ाई दो त लड़े वेंदो में दुख दींदो त दुख सांदुस ओ मक्के वारो ये झोली पाए दुख मां झलींदुस पर दर दर दे वनिया अतलो अल कुरान तो वजह मुंजा नबी तो जमीन ते वनी कुरान पढ़ उतलो माऊहिया इलैका मिनल किताब हुवा अकीमिस सलात कुरान को बार वना इन कुर्सी तो ला पर जे कुरान पढ़ा तो मन सुभान अल्लाह कुरान जा हुक्म न तो मने जन्नत में की हुई नहीं पैगंबर के दिन नाज़िल भी तो ते कुरान के वा तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही सुभान अल्लाह बारी कंजो बेशक बरकत वाली ज़ात उन्हीं अल्लाह दिया जे नाज़िल क्यों फुरकान के बाने जे मथा सुभान अल्लाह जो नबी बाना थी ना असा जो नबी 18,000 मखलूकात जो सरदार बन गया है सुभान अल्लाह कन्ना खोल असा जो नबी हसीनन जो सरदार अकुल वारन जो सरदार यतीमन जो यार गरीबन जो हमदर्द ओ वारो मिठे नाले वारो मिठड़ो मोहम्मद करीम जे जे नाले वठण सां चपन जे जुमीअ ते इहो असांजो नबी आहे दुनिया जा सोना ॾिसे चरियो थी वञे ये मोहम्मद मुस्तफा जो दीदार करे त शान थी वञे नबी से ज़ियारत करे त भूख वञ नहीं वञे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पैगंबर के चई नाज़िल तो ते कुरान जो जम तोखे मोकलियो दुनिया में न बिन ॻाल्हियुनि जे करे आ हिकु तिलावत कंदो कर कुरान जी ॿियो नमाज़ पढ़ंदो कर तूं काथे आहीं 10 बजे सुबह जो उठदो कन में शैतान पेशाब करे ये केड़ा फैसला करो साहबा सुतो पियो 10 खां अगे न उठदो उठण सां अवल रब जो फर्ज़ पढ़े आ हेॾो सचो थियो अल्लाहु अकबर आदम कुराड़ो रब जे फज़ल सां कुरान ॿुधाए हे वॾो आहे हे ॾाढो आहे न ये अॼु आहिनि सुभाणे हूंदा ई न
जेके ॾाढो सॾाईंदा अॼु कब्रनि में पिया थी अल्लाह कुम मुतकासुर हत्ता